इज़हार जी आज़ादी कलीम बुट हिस्सो पहिरियों कंहिंखे जाहिल या ॼट चवण बदिरां या कंहिं ते ज़ाती जुमिलेबाज़ी करण बिना मां हर उन वहशी नज़रिए जे सदाईं ख़िलाफ़ु आहियां जेको माण्हुनि खे माणपे मां कढी छॾे थो। अहिड़े क़िस्म जा ॿ ई नज़रिया आहिनि, हिकिड़ो मज़हबी नज़रियो त ॿियो सियासी नज़रियो। उन्हनि नज़रियनि जे करे माण्हू सैडिस्ट थी वञे थो ऐं पाण खे हर वक़्तु सही साबित करण जे चकर में ॿियनि खे अज़ियत ॾेई उन मां लुत्फ़ हासिल करे थो। उन करे ई महाबयानियन इंसानी सोच जी आज़ादीअ जी राह में सभ खां वॾी रंडक सम्झो वञे थो, या उहे महाबयानिया इंसानी सोच जी आज़ादी जी राह में सभ खां वॾी रंडक बणिजी चुका आहिनि। गुज़िरियल 2.5 ॾहाकनि खां जॾहिं खां मूं लिखणु शुरू कयो आहे, तॾहिं खां मां वरी वरी कुझु सवाल उथारींदो रहियो आहियां ऐं उहे सवाल मां हिते बि रखां थो। पहिरियों, छा मुंहिंजे ज़ालिम ख़िलाफ़ हुजण लाइ उहो ज़रूरी आहे त मां मज़हबी या कम्युनिस्ट हुजां? ॿियो, छा मार्क्सी नज़रिए खां अॻु माण्हू ज़ुल्म ख़िलाफ़ जिदोजहद न कंदा हुआ? टे, हिकु मुल्ह ऐं कम्युनिस्ट में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जॾहिं संदन सोच ते एतिराज़ वरायो वञे त चवनि अव्हां असांजे नज़रिए खे सम्झो ई न आहे, या वरी उहो जवाज़ ॼाणाइनि त जिथे कम्युनिस्ट या मज़हबी सोच राइज आहे उन्हनि जा मिसाल न ॾियो, मिसाल बाक़ी आसमाननि तां किरंदा। अव्हां हिकु पासे दावा कयो था त असां ही नज़रियो लागू कयो आहे ऐं जॾहिं उन खे तनक़ीदी नज़र सां ॾिसिजे थो त चओ न न उन जो मिसाल न ॾियो। छा उहो कंहिं तरीक़े सां मंतकी लेखिबो? चौथों सवाल, छा इंसान हुजण जो मक़सदु रुगो उहो आहे त रुगो 2 या 3 वक़्तनि जी पेट भरे मानी मिले, उन लाइ फ़िक्रमंद रहे, या रुगो जन्नत ऐं दोज़ख जे वहमनि में वरतल हुजे? पंजो, छा इंसान जे ज़हनी इर्तिका उन ॻाल्हि जी इजाज़त ॾिए थी त सदियनि पुराणी कंहिं मज़हबी सोच या 1917 ईस्वी वारे इनकलाब जे सहर में ज़िंदगी गुज़ारे छॾिजे? औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि करणु, इज़हार जी आज़ादी जी घुर करणु, पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारण जी घुर करणु, हमजिन्स परस्तनि ऐं ट्रांसजेंडर जे हक़नि जी ॻाल्हि करणु ऐं खेनि बराबर जो इंसान सम्झण में भला सवाइ कूड़े महाबियानीअ जे ॿियो कंहिंखे ख़तरो हूंदो? ॾुख उन ॻाल्हि जो थींदो आहे त कम्युनिज़म जे ख़लीलुर रहमान कमरनि खे असांजी उहा सादी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कई साल अॻु सिंध जे ॾाहे साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जे चयल रुगो 2 लफ़्ज़नि रैशनल गुडनेस मुंहिंजी सोच ऐं सम्झ जे पाड़नि खे ई लोॾे छॾियो हो। सुठो माण्हू थियण लाइ या ज़ालिम खे ज़ालिम चवण लाइ, ऊंदह खे ऊंदह चवण लाइ उहो बिल्कुलु बि ज़रूरी न आहे त मां कम्युनिस्ट हुजां या अहिड़े कंहिं ॿिए महाबयानीअ जो हिसो हुजां। हिते रुगो मां पंहिंजी सोच जी ॻाल्हि करे रहियो आहियां जेका उन्हनि 2 लफ़्ज़नि जे करे मटिजी वई। उन जो मतिलबु हरगिज़ उहो न आहे त को जोयो साहब सियासत ख़िलाफ़ हो या नौजवाननि खे उन में हिसो वठण खां रोकींदो हो। अज़ीम माण्हुनि जे चयल लफ़्ज़नि ऐं ॿुधायल ॻाल्हियुनि खे हर माण्हू पंहिंजी सोच ऐं हिसाब सां पंहिंजी ज़ात ते लागू कंदो आहे ऐं मूं बि उहो ई कयो। शऊर ऐं तनक़ीदी सोच रखंदड़ माण्हू बिना कंहिं नारे हणण जे या सियासी पोइ लॻी करण जे बाय डिफ़ॉल्ट हर क़िस्म जे ज़ुल्म, ॾाढ, जबर, नाइंसाफ़ी, आमरियत ऐं इंसान दुश्मनी जे ख़िलाफ़ हूंदो आहे। उन खे उहो ज़ाहिर करण लाइ कंहिं नारे या कंहिं तंज़ीम जो हिसो थियण जी ज़रूरत न हूंदी आहे। उहो अजीब मंतक आहे त जेकॾहिं अव्हां कंहिं लेफ्टिस्ट पार्टी जे मंशूर मुताबिक़ नथा लिखो, लेफ्टिस्ट नज़रिए जी प्रचार नथा कयो त अव्हीं दरबारी अदीब आहियो, न्यू लिबरल आहियो। मां कतई न्यू लिबरल न आहियां, मां लिबरल वैल्यूज़ जो हामी आहियां। उन खां वधीक बेवकूफ़ी वारी ॻाल्हि मूं अॼु ताईं न ॿुधी आहे
त अव्हीं असांजा न आहियो त असांजा दुश्मन आहियो। उहो सवाल त कम्युनिस्ट नज़रिए में आख़िर अहिड़ी कहिड़ी ख़राबी आहे जो मां उन जे मुखालफ़त करियां थो। उन जो जवाबु मां लेनियन जी प्रेस थ्योरी सां ॾींदो आहियां, जंहिंमें चयल आहे हिकु मीडिया वॉच डॉग न आहे, रुगो रियासती प्रेस ई फ़ाल हूंदी। मीडिया जो कमु रुगो कम्युनिस्ट नज़रिए जी प्रचार करणु आहे। ऐं चौथी पॉइंट, मीडिया खे कंहिं बि सूरत कम्युनिस्ट पार्टी ते तनक़ीद करण जी इजाज़त न आहे। कम्युनिस्ट पार्टी भले रिश्वत जो बाज़ार गरम करे छॾे, भले रत जा दरिया वहाए छॾे, पर मतां उन ते तनक़ीद कई अथव। छा ही रुगो ख़्याली ॻाल्हियूं आहिनि? चीन में अॼु बि अमीर तरीन माण्हू कम्युनिस्ट पार्टी जा मेंबर आहिनि, या नॉर्थ कोरिया वारी आमरीअती रियासत जंहिंमें केर बि सुख सां साह नथो खणी सघे। हलो, उहे खणी उन नज़रिए जा न हूंदा, पर स्टालिन जो जबर ऐं ॾाढ वारो वहशी दौर, उन जो छा कजे? तव्हां स्टालिन जे हिन कोटेशन मां ई अंदाज़ो हणी सघो था। आइडियाज़ आर मोर पावरफुल देन गन्स, वी वुड नॉट लेट अवर एनिमीज हैव गन्स, वाई शुड वी लेट देम हैव आइडियाज़। ख़्याल जेको आहे सो इंसानी ख़्याल बंदूकनि खां वधीक ख़तरनाक थींदा आहिनि, ऐं जेको आहे सो असांजा दुश्मन, असां उन्हनि खे बंदूक अलाउ कोन कंदासीं त आइडियाज़ रखणु छो अलाउ कंदासीं। इहो आहे स्टालिन जो नज़रियो। उहो सभु स्टालिन जो जेको बर्बरियत जो दौरु आहे, उन में तव्हां ॾिसी सघो था केतिरनि ई अदीबनि शाइरनि खे जेको आहे सो सज़ाऊं ॾिनियूं वयूं हक़ जी ॻाल्हि चवण ते। ऐं हिकु शाइर त एतिरे ताईं बि सवाल कयो त छा दुनिया में ॿियो किथे बि शाइरनि सां अहिड़ो सलूक कयो वञे थो? हाणे ही सभु ॻाल्हियूं चवण ऐं लिखण लाइ जेका पहिरीं शइ घुर्बल आहे, सा आहे इज़हार जी आज़ादी, जेका कम्युनिस्ट समाजनि में लेनियन जे ॾिनल प्रेस थ्योरी मूजिबि मुमकिन ई कोन्हे। उन करे अहिड़ी आमरियत भले केॾी बि सोने वर्क में वेड़े पेश छो न कजे, पर उहा मूंखे क़बूल न आहे। मां पंहिंजी मर्ज़ी ऐं अंदाज़ सां इज़हार करणु घुरां थो।